मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मुंहुं तिलावत कई आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो याने उन जी माना ऐं तफ़सीर ऐं कुछ मसइला ऐं ॿियो हिन महफ़िल जे मुनासिबत सां कुछ ॻाल्हियूं जेके अल्लाह ताला मूं मिस्कीन खां चवरायूं से अवां जे आॾो पेश कंदुसि। मूंखे दुआ कजो रब्बुल आलमीन शाल पांजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में हक़ ऐं सच जे चवण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद में इहा भी दुआ कजो अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे शल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जियां त तव्हांखे साईं मौलाना बदरुद्दीन साहब ॿुधायो त ही मीलाद शरीफ जे सिलसिले में ऐं हज़रत आला हज़रत इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जे याद में जलसो रखियो वियो आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला तफ़सीली गुफ्तगू त मीलाद शरीफ ते थींदी, पर आला हज़रत जूं भी तव्हांखे कुछ कमालात ऐं करामात ऐं इल्म जूं ॻाल्हियूं ॿुधाइबियूं जंहिंखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो हो। मुसलमान भाइरो, मां पंहिंजे मज़मून शुरू करण खां अॻु में तॾहिं मां तव्हां सॼी जमात खे मीलाद शरीफ जे महीने पाक जे अचण जी मुबारक थो ॾियां पियो। अल्हम्दुलिल्लाह, ही उहो भलारो महीनो आ जंहिंजो नालो ई आहे रबीउल अव्वल। अव्वल जो लफ्ज़ तव्हांखे ॾाव अचे थो। अव्वल चइबो आहे पहिरें खे, मुंड वारे खे। आवाज़ बहाल थी वियो आहे। इंशाअल्लाह ताला पिंडाल में रोशनी भी अची वेंदी। अवां जे तवज्जो जी ज़रूरत आहे। मूं अर्ज़ पे कयो त लफ़्ज़ अव्वल त तव्हां सभिनी खे सम्झ में अचे थो त अव्वल छाखे चइबो आहे। अव्वल उन्हीं खे चइबो आहे जेको सभिनी खां
अग में हुजे ऐं उन खां अव्वल कुछ भी न हुजे। पंहिंजे जिन्स, पंहिंजे नौइयत ऐं पंहिंजे माहियत जे हिसाब सां रबी जी माना छा है? तव्हां खे ख़बर आहे, तव्हां सब जानो था त पंहिंजे मुल्क में 4 मुंदू हन। मुंद समझो था बाबा? मौसम, सरव, पोइ वरी सियारो, उन खां पोइ वरी बहार, उन खां पोइ उन्हारो। पाण इन्ही बहार जे महीने के बहार भी चवंदा आहियूं, चेट भी चवंदा आहियूं। अवां ॾिठो हूंदो त उन चेट जे मुंद में सुकल काठियूं भी सायूं थी वेंदियूं आहिनि। वणन जा पन छणी सफ़ा वण ये बाखुड़ नज़र ईंदा आहिनि, पर जीअं बहार शुरू थींदो आहे त हुननि में बहारी शुरू थी वेंदी आहे। पन, गुल, बूटा, खुशबू हर लिहाज सां, पर रुगो वणन में न, कुदरती तरह हिकिड़ो असर रखियल आहे। इंसान जी तबीयत में भी हिकिड़े क़िस्म जी फरहत पैदा थी पवंदी आहे, छो त मौसमुनि जो इंसान जे फितरत ते, इंसान जे तबीयत ते असर आहे। त उन बहार जी मौसम में इंसान जी फितरत हिकिड़ी टिड़ी पवंदी आहे, खुली पवंदी आहे, ऐं हुनखे कुदरती ख़ुशी पई महसूस थींदी आहे त बहार, चेट ऐं रबी ये टई हिकु शयूं आहिनि। अरब में हुनखे रबी चइबो आहे, सिंधीअ में हुनखे चेट भी चइबो आहे, बहार ॿियनि ॿोलियुनि में भी चइबो आहे, सिंधी में भी चइबो आहे। त हिन में नालो रबीउल अव्वल इन्ही निस्बत सां आहे त दुनिया में कुछ कोन हो, बर्बादी हुई, तबाही हुई। अल्लाह बारक व तआला जॾहिं न हबीबन करीमन खे मोकिलियो, उन हबीब जे दुनिया जे ठहण खां पोइ दुनिया में शिरक, कुफर, बिदअत, बेहयायूं, अलाए छा न छा जो माण्हू एतिरा त वहशी थी विया हा जो पंहिंजूं पेट जहिड़ियूं नियाणियूं जीअरे पूरे छॾींदा हा ऐं उनखे फ़ख्र सम्झंदा हा। झेड़ा हलंदा हा त सालनि जा साल न, सवन सवन सालनि ताईं हलंदा हा। हिकिड़ो माण्हू ख़ुदा ख़ैर कॾहिं कबीले में क़त्ल थी वेंदो हो त उन हिकिड़े जे पोयां हज़ारे माण्हू मारिजी वेंदा हा। माण्हू पंहिंजे गुनाहनि खे कचहरीअ में ओपन करे ॿुधाईंदा हा, मूं हेतिरियूं ज़िनाऊं कयूं हन, मूं हेतिरा कूड़ ॻाल्हाया हन, मूं हेतिरा माण्हू मारिया हन, उन्ही खे फ़ख्र सम्झंदा हा। ईअं दुनिया सॼी कुफ्र सां, अंधेरे सां भरपूर हुई। अल्लाह आमना जे लाल खे मोकिले जहान में आबाद करे छॾियो। जमल मुंहिंजो हबीब दुनिया में तशरीफ़ वठी आया त दुनिया में बहारी थी वई। पोइ बहारी जो थी त इन महीने जो नालो भी इन्ही करे रखियो वियो त रबीउल अव्वल। अॻ में कुछ कोन हो, हाणे जेकॾहिं का अव्वल अव्वल दुनिया में बहारी आई आहे त इन बहार वारे महीने में अचण वारी सरकार जे सदके में थी आहे। मां तव्हांजे ख़िदमत में मुख़्तसर लफ़्ज़नि में रुगो रबीउल अव्वल शरीफ़ जी माना तव्हांखे ॿुधाई। असांजा के दोस्तनि जो नालो रखियो अथनि रबीउन नूर। छा बाबा? रबीउन नूर, सुठी ॻाल्हि आहे। लेकिन रबीउल अव्वल में कहिड़ी ख़राबी आहे जो फेराए खणी रबीउन नूर ठाहियो अथव? रबीउन नूर, रबीउल अव्वल, ये मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण वारे महीने मुबारक जा बरकत भरिया नाला आहिनि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व बारक वसल्लम जे अचण ते असां ते ख़ुशी मल्हाइण ते माण्हू इतराज़ कनि था, पर मां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आहे, वहदहू ला शरीका।
उनखे कंहिंजी बि परवाह नाहे। उन्हीं रब करीम जल जलालहू अमन वालहू महबूब जे अचण ते असांखे हिकिड़े क़िस्म जी ख़ुशख़बरी ऐं बिशारत जीअं कंहिंखे न मुबारक ॾिबी आहे, ईअं ख़ुदा ताला असांजे मथां अहसान फरमाए असांखे शुक्रिये बजा आणण जो हिकिड़ो मौक़ो फराहम फरमायो आहे। मूं जेका तव्हांजे आॾो आयत सगोरी तिलावत कई आहे, उन आयत सगोरी में इन्ही ॻाल्हि जो ज़िक्र आहे, इन्ही ॻाल्हि जो तज़किरो आहे। अल्लाह तबारक व तआला इहा शइ बयान कई आहे जेका मां तव्हांखे हाणे मुख़्तसर लफ़्ज़नि में ॿुधाए वियुसि। हाणे तव्हांखे आयत जी माना ॿुधायां, तव्हांखे सभु कुझु सम्झ में अची वेंदो। मोहब्बत सां, अक़ीदत सां, प्यार सां ऐं बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी मुंहिंजे हबीब करीम ते अचो त दुरूद पढ़ूं, पोइ तव्हांखे मां क़ुरान शरीफ़ जी आयत ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या हथ एतिरा उभा थिया जो फ़कीर हिकिड़ो ॼण खां पूरो थी वियो। मुफ़्त जी शइ आहे न। असां मुसलमाननि खे न मुफ़्त में नाग मिले त बि टब में विझी घर खणी ईंदासीं। साईं मौलाना बदरदीन किताब जो ऐलान कयो त बाबा हे पैसनि जो किताब आहे त कंहिं घुरियो ई कोन। फ़कीर वीचारे हे इश्तिहार विरहाया मीलाद जा त सभु उभा थी वियो, छो त मुफ़्त में थो मिले। पर हाणे मुंहिंजी सलाह त या इहे विरहाए बस कयो त पोइ मां ॻाल्हायां, या वरी आख़िर में वठंदव, आख़िर में फाड़े छॾींदव। मांखे छिक छिकां फ़कीर वीचारे खे विरहाइण ई कोन ॾींदव। सब्र कंदो त सभिनी खे इंशाअल्लाह मिली वेंदा। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। लड़कणे वारा मज़ो नथा कयो पिया, मूंखे बि मज़ो नथो अचे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह से फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईमान वारन ते एहसान फरमायो। कहते
सभई छेड़े तई ॻाल्हायो कहते लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना बेशक अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु ईमान वारन जे मथा एहसान फरमायो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां जे करे नज़र कयूं था त ईमान वारन अकेलन ते त एहसान कोन्हे, अल्लाह जा एहसान सॼे जहान जे मथा आहिनि। रब्बुल आलमीन फरमाइंदो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जी कॾहिं तव्हां अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु जे एहसानन खे शुमार कंदो माना ॻणींदो। रब्बुल आलमीन पाण फरमाए थो त तव्हां मुंहिंजा एहसान ॻणे नथा सघो पिया। लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी लनफदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिअना बिमिस्लिही मददा। अल्लाह ताला फरमाए तो जेके मुझा कलमात हन, मुझो ज़िक्रा, मुझो हमदा, मुझी सनाहे, मुझी तारीफा, मुझा एहसान हन, मुझू नेमतूं आहिन, एतिरियूं त घणियूं आहिन। जेकॾहिं तव्हां उन अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालुहु जे उन्हनि कलमात के एहसानात के नेमतुन के तव्हां शुमार करण चाहियो, पोइ शुमार करण जे लाइ जेको भी दुनिया में पानी आ, पोइ समुंड हुजे, पहाड़न जा माण्हू मथा पानी लहण वारो हुजे, कारेज़ो हुजन, दरिया हुजन, डंडू ऐं ढोरा हुजन। लौ कानल बहरु, बहर मां मुराद हिते समुंड आ। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हां इन समुंड खे पाणीअ जे ज़ख़ीरे खे मिदादन मस बनायो, छा बनायो? ॾाढे जो छा बनायो? मिदाद चइबो मस खे। लिकलिमात रब्बी, अल्लाह जे कलिमात खे लिखण जे लाइ रब्बुल आलमीन फरमाए थो लनफदल बहरो, ये अव्हां जा समुंड खुटी वेंदा क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी, अल्लाह जल्ल जलालुहु अमन वालुहु जा कलिमात ज़िक्र सना तारीफ़ ये खुटण जा कोनन, ये खुटंदा ई कोन, अॻे ई तव्हां जा समुंड खुटी वेंदा। वलौ जिअना बिमिस्लिही मददा, पर जेकॾहिं वरी ॿिया ओड़ा समुंड ठाहे वरी ॿीहर उन जे मदद जे वास्ते अव्हां वरी ॿी मस बनाए लिखण शुरू कयो, अल्लाह ताला फरमाए तो उहा बि खुटी वेंदी। मां अल्लाह जो हम्द सना तारीफ़ ज़िक्र कलमो खुटण जो ई कोन्हे। अवां पंहिंजे हथनि खे ॾिसो केॾी ख़ुदा जी नेमत आहे। पेरनि खे ॾिसो, अखियुनि खे ॾिसो, सूरत खे ॾिसो, वारनि खे ॾिसो, ॾंदनि खे ॾिसो, कद बुत खे ॾिसो, मुहांडे खे ॾिसो। केर भी इंसान पंहिंजे शक्ल के खराब कोन चवंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वलक़द करमना बनी आदम, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात आदम जे औलाद के इज्जत ॾई आहे, वक़्त ॾिनो आहे, शान ॾिनो आहे, मक़ाम ॾिनो आहे। करमना तकरीम मां वरतला, मां हुन खे शान वारो बनायो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि एहसाननि मझां को भी एहसान हिन आयत में कोन थो ॿुधाए। इएं कोन थो चवे हथ ॾिना मां थोरो थी, कन ॾिना मां थोरो थी, पुट ॾिना मां थोरो थी, धीऊं ॾिनियूं मां थोरो थी, इक़्तिदार ॾिनो मां तोते थोरो आहे, ज़मीनूं तोखे ॾिनो मुंहिंजो तोते थोरो आहे। अल्लाह ताला फरमाए थो हुस्न जमाल ॾिनो मां तोते मुंहिंजो थोरो आहे, सुहिणा ॾंद ॾिना मां तोते थोरो आहे। न न न, अल्लाह ताला फरमाए थो थोरो अथी इहो जो मूं तोखे आमिना जो लाल मोहम्मद रसूल बणाए ॾिनो। को बि दुनिया जो एहसान ऐं थोरो इन्ही थोरे सां बराबरी नथो करे सघे। इहो सभिनी थोरनि खां निरालो थोरो आहे। शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे थोरनि ते थोरा मूं ते मारू अड़न जा। सुभान अल्लाह।
थोरन ती थोरा मूती मारूड़न जा भलायूं भेरा आओ गणियो गणी दसेतरा। गिरोड़ी साहब वरी भर में बीठो से ओ अब्दुल लतीफ हीअं चओ थोरन ते थोरा मूं ते मेहर यार जा थर जी वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा ऐं गणियो गणी दस केतिरा मेहर यार संदा हीअ कमीनी केरा जेका पूरी पए पिरनि सां। तव्हां थर न ॾिठो आहे, मां थर ॾिठो आहे। हिन तव्हांजे मुल्क में रुगो आहे सारी ऐं कलर ऐं पाणी, ॿियो कुझु कोन्हे को। अवां हेॾे थर ॾे हलो, मां इंडिया जे दंग ताईं भारत जे दंग ताईं वञी सॼो थर घुमियो आहे। 4 तालका आहिनि थर जा, ॻोठ ॻोठ में मां वियो आहियां। हिकिड़ी हिकिड़ी भिट तव्हांजे लाड़काणे शहर जेॾी आहे। हे शहर बि तव्हांजो नंढो आहे, इन सॼे शहर खां भिट हिकिड़ी वॾी ऐं अहिड़ियूं लखे हज़ारे भिटूं आहिनि। हिकिड़ी लप वारीअ जी खणजे, सॼो लाड़काणो सॼो ॾींहुं ॻणींदो, उहा लप ॻणे कोन सघिबी। पर साईं सोहणो गिरोड़ी थो फरमाए त थर जी वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा। जेका अल्लाह जी इनायत आहे, जेको असां ते थोरो आहे, उहो थोरो थर जी वारी खां बि तमामु मुजादा, थर जी वारी थोरी आहे ऐं उहो थोरो घणो आहे। इहो इन्हीअ जे करे त महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुल्ह आहे। हा, ऐं जंहिंखे क़द्र आहे, जंहिंखे ख़बर आहे, जंहिंखे मुंहिंजा दोस्त इन शइ जी लज़त आई आहे, जेकॾहिं तव्हां न उन्हनि खां पुछो त तव्हांखे जेकर हैरत अची वञे। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर साईं रोज़े वारा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा हा, पाण फरमाईंदा हा, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो शान त निरालो आहे। सभई सुभान अल्लाह था चओ, ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। या हेॾे रख, या हेॾे रख, या हिन खीसे में रख, मुआरे में घड़ी घड़ी पियो अचे वेह। सलात शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाबा बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु। थोड़ो तवज्जो कजा, फरमाए तो घोरिया ही यो जहान। छा घोरिया ही यो जहान, हू पुण घोरे घोरिया। ही जहान त घोर करे छजा, पर हू जहान भी घोरिया घोरिया ही जहान, पर हू पुण घोरे घोरिया। छातो थो घोरी घोरिया ही जहान, हू पुण घोरे घोरिया। जे मूं पिरिय साण साइत सरे जे ॾियूं। महबूब सां हिकड़ी कचहरी मिली पवे, महबूब सां हिकड़ी घड़ी मिली पवे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी निगाह थी पवे त हबीब करीम जे उन निगाह तां जेकर ही जहान बि घोरिया त हू जहान बि घोरिया। सुभान अल्लाह चओ त ॿी ॻाल्हि ॿुधाए।
आला हज़रत जो रूह बि पोइते न रहियो। चओ सुभान अल्लाह। जंहिंजो ॾिहाड़ो मल्हायो अथव उहो तो चओ त मां बि पोइते त कोन आहियां। करूं नाम तेरे पे जां फिदा, एक जान क्या दो जहां फिदा। अल्लाह वारा अथव सभु जेके भी खुदा जा वली हुजन, मशरक में हुजन चाहे मगरब में हुजन, शिमाल में हुजन चाहे जुनूब में हुजन, सिंध जा हुजन चाहे पंजाब जा हुजन, अरब जा हुजन चाहे अजम जा हुजन, भली हिंदुस्तान जा हुजन, वली वली जिथे भी आ, हर वली सभई पाण में मुत्तहिदुल वजूद हन। इए समझो त हिकु वजूद आ। छा आहिनि? चओ बाबा चओ हिकु वजूद। तव्हां वेढ़ाए छॾिया हन। फलाणो फलाणे जो मुरीद आ, फलाणो फलाणे जो मुरीद आ, फलाणो फलाणे जो पीर आ, फलाणो फलाणे जो पीर आ। और पो अदा तो में ऐं वहाबन में कहिड़ो फर्क आ? वहाबी बि तो न औलिया अल्लाह खे न मञीदा हन। तुंहिंजे असांजो नज़रियो इहो हुजे त सभु ख़ुदा जा वली असांजे अखियुनि जो नूर आहिनि। करूं नाम तेरे पे जां फिदा, एक जान क्या दो जहां फिदा, दो जहां से भी नहीं जी भरा, करूं क्या करोड़ों जहां नहीं। तो या रसूल अल्लाह तुझे नाले मुबारक ता मां बई जहान कुर्बान कया। पर चवे तो बिन जहानन जे कुर्बान करण खां पोइ बि दिल नथी ठरे। दिल नथी भरजे। माना जे चवां तो अञा ॿियो बि हुजे ॼां, अञा ॿियो बि ॼां, अञा बि ॿियो ॼां। पर चवे तो करूं नाम तेरे पे जां फिदा, एक जान क्या दो जहां फिदा, पर दो जहां से भी नहीं जी भरा, करूं क्या करोड़ों जहां नहीं। चवे तो जेकॾहिं ॿई जहान कुर्बान कया तब दिल नथी ठरे। पर वस में कोन आहियां जो किरोड़ जहान कोन्हनि जे किरोड़ हुजन हा त बि मुस्तफा जे निगाह तां कुर्बान करे छॾियां। इहो उन्हनि जो अक़ीदो आ जिनखे इन्ही मक़ाम ऐं मर्तबे जी ख़बर आ। मां तव्हां खां पुछां थो, तव्हां सभिनी जो नज़रियो आहे अलाए कोन? कुदसी हदीस आ, लौला क लम्मा ख़लक़तुल अफ़लाक। अल्लाह साईं खुद फरमायो आ त मुंहिंजा सोना आमना जा लाल जे तोखे न पैदा कया हा त अफ़लाक बि पैदा कोन कया हा। अञा भी रिवायत बुधाया, लौला कलम्मा अज़हर तुर्रबूबियत। ऐ मुंहिंजा महबूब जे करे तुंहिंजो पैदा करण मक़सूद न हुजे हा त मां पंहिंजो रब हुजण भी ज़ाहिर कोन कया हा। मां रब आहियां, अज़ल खां आहियां, अबद खां आहियां, हमेशा आहियां, हमेशा रहण वारो आहियां, कंहिंजो मुहताज कोन आहियां, कुझु भी न हुजे हा, मां अकेलो हुजां हा। मां अल्लाह जी ज़ात खे को सुञाणे ई कोन हा। इन्हीअ जे करे कोन सुञाणे हा जो कुझु हुजे कोन हा। पोइ मूं पंहिंजे पाण खे सुञाणप लाइ तो मुहम्मद करीम खे पैदा फरमायो। अकेलो ठहां तो को न, अकेलो कोन थो ठहां। रब्बुल आलमीन फरमाता त भला को अल्लाहु करण वारो त हुजे, को ला इलाहा करण वारो त हुजे, को सुभान अल्लाह चवण वारो त हुजे, को कुल हु अल्लाहु अहद चवण वारो त हुजे, को सुभान अल्लज़ी असरा चवण वारो त हुजे, को नफल पढ़ण वारो हुजे, को तहज्जुद पढ़ण वारो हुजे। हूंदा ई कोन त मूंखे केरु यादि कंदो। मुंहिंजा हबीब इहे सभु कुझु मां तुंहिंजे करे पैदा कया त इहे सभु मूंखे सुञाणनि त मां रब आहियां। मां पंहिंजी रबूबियत बि तुंहिंजी ज़ात जे करे ज़ाहिर कया। तूं मक़सूद काइनात आ, तोखे मां रब पैदा फरमायो त जहान बि पैदा कयो, मां पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर करे छॾियो आहे।
मां तव्हां खां पुछां थो त मुस्तफ़ा जो मुल्ह केतिरो आहे? थका त न आहियो न? मां तव्हां खां पुछां थो त हाणे मूंखे तव्हां ॿुधायो, लाड़काणो सॼो मां वठण थो चाहियां, सॼो लाड़काणो घणे में ॾींदो? साईं दलाली कयो, कसम ॾींदो सां। अब आपके ॿुधायो अब्दुल रहीम खे ताक़त लाड़काणे वठण जी आहे न? हरू भरू खुशामद न कर फ़कीर, असां भाड़े में आज़ुरत आहियूं। मुंहिंजा दोस्त कोन थो ख़रीद करे सघां, किरोड़नि अरबनि खरबनि जो हिकिड़ो हिकिड़ो बंगलो तव्हांजो किरोड़नि जो। मुंहिंजा दोस्त हे सॼो ज़िलो लाड़काणो खरबनि खरबनि बि मथे आहे, ऐं ईअं वरी सॼी दुनिया ते नज़र डोड़ाए। सॼा जहान इहे सभु मुस्तफ़ा जे सदके, हाणे मुस्तफ़ा जी क़ीमत लॻाए। इन्हनि मुल्लनि वाणकी ताराज़ी हथ में रखी आहे, वाणकी जैसा बटालू तोरींदा आहिनि, जैसा बसर तोरींदा आहिनि, जैसा थूम तोरींदा आहिनि, उन्ही ताराज़ी सां मुंहिंजे नबी खे तोड़नि था त नबी हीअं न बि हुयो, हूअं बि हुयो, हीअं हुयो, हीअं न हुयो। इहो ताराज़ी खणी नबी खे तोड़े थो। मुंहिंजो मुस्तफ़ा तुंहिंजे तोड़ण जो आहे ई कोन को। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु। तॾहिं त अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात मोमिननि जे मथां एहसान फरमायो। मौला कहिड़ो एहसान, हथनि पेरनि ज़मीनुनि औलाद खीर पुटनि वारो न न न। इज़ बअस फ़ीहिम रसूला, जंहिं एहसान खे मां ॻायां थो उहो एहसान इहो आहे जो मूं तव्हां ॾे बरगुज़ीदो वॾे शान वारो रसूल मोकिलियो आहे। हाणे मूंखे ॿुधा त हे जहान कंहिंजे करे? जेकॾहिं मुस्तफ़ा न अचे हा तॾहिं त जतोई साहब वीचारे दाह कई। महबूब खुदा जो आही अजब, तोसां ख़ास खुदा जो आहे कुर्ब। ॾिसां कहिड़ो थो ठरे, सुभान अल्लाह चवे। महबूब खुदा जो आही अजब, तोसां ख़ास खुदा जो आहे कुर्ब। लौला कलमा सूहे तो खे लकब, लौला कलमा सूहे तो खे लकब, तुझे लाए जुड़िया भई जहान नबी तुझे शान मथा। ओ कुर्बान नबी भोरिया बार बचा, जिंद जान नबी तुझे शान मथा। जो इहो मक़ाम हुजे, अल्लाह ताला फरमाए थो थोरो कयो तो मां जो तोखे ॾिनो थम। महबूब ॾेखारबो आहे, ॾियणो त ठहियो पर ॾेखारबो बि कोन्हे। जेकॾहिं तुंहिंजी कंहिंसां मुहबत हुजे ऐं को तोखे वणंदो हुजे, दिलि चवंदी थी रुगो मां ॾिसांसि, मौली बदरदीन बि न ॾिसेसि।
छाजे करे त मुहब्बत जी तकाज़ा इहा हूंदी आहे त जंहिंसां मुहब्बत हूंदी आहे अखियुनि में थी वेहो त वारे छपर ढकियां तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आउं न ॾिसां को ॿियो महबूब उन्हीं खे चइबो आहे जो मुंहिंजा अदा दिल चवंदी आहे त हिनखे अखियुनि में जेकर वेहारियां ऐं अखियुनि में वेहारे मथां अखियूं पूरे छॾियां अखियुनि पूरण में फ़ाइदा ॿ थी पवंदा हिकु त मां कंहिं ॿिए खे कोन ॾिसंदुसि वरी ॿियो फ़ाइदो त मुंहिंजे यार खे को ॿियो कोन ॾिसंदुसि यार ॾेखारबो कोन्हे महबूब ॾेखारबो कोन्हे पर वाह मुंहिंजा मौला तुंहिंजा कुर्ब जो असांखे पंहिंजो महबूब अता करे छॾियो ॿियो हिकिड़ो मिसाल ॿुधायो नाराज़ न थिजो रुगो तव्हांजे ज़मीर खे थो लोॾियां झंझोड़ियां जंहिंसां न मुहबत हूंदी आहे भला मुहबत ख़राब शइ आहे छा ॾाढी ॻाल्हायो हिकिड़ो से मां कौल पढ़ियो हज़रत ख्वाजा हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो असां कादरी सिलसिले वारनि जो इमाम आहे जंहिं अली उल मुर्तज़ा जे हथ ते बैयत कई ही कादरी सिलसिलो तां शुरू थियो आहे उन्हीं ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त उहो माण्हू जंहिंसां न दुनिया में मुहब्बत कई वञे न वरी उहो कंहिंसां मुहब्बत करे उन्हीं में ख़ैर आहे ई कोन न समझो दुखी गाल त कान कयो माना जेको माण्हू न कंहिंखे वणे जेको माण्हू कंहिंखे चओ न वणे ॾाढे जो जेको माण्हू कंहिंखे न वरी उन्हीं खे को ॿियो वणे ख्वाजा हसन बसरी फरमाया इन जहिड़ो निभागो दुनिया में आहे ई कोन को न को पाण खे तो न को पाण तो कंहिंखे वणे न को हिन खे तो को ॿियो वणे मुहब्बत ख़राब शइ न आहे मुहब्बत अहिड़ी शइ आहे जो खारा खूह बि मिठा करे छॾींदी आहे हाणे जेकॾहिं मुंहिंजो हिकिड़ो यार आहे मां हुन सां मुहब्बत थो कयां पर भला जेकॾहिं ॿियो माण्हू को मुंहिंजे यार सां मुहब्बत करे गुनाह त कोन्हे न मुहब्बत ख़राब त नाहे न बाबा मूं हुन सां मुहब्बत कई आहे त ॿियो जेकॾहिं को ओड़े पाड़े वारो हुन सां मुहब्बत करे ख़राब कान्हे पर मुहब्बत वारे मैदान में ॻाल्हि नाहे वणंदी लॻंदी दिल में सभिनी खे हूंदी पर बासिन कोन था जंहिंसां न मुहब्बत कबी आहे माण्हू चवंदा त मां मुहब्बत हिन सां कयां ॿियो न करे जेकॾहिं ॿियो करे त बंदूक हणी कढांसि ईअं आहे या न आहे वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी महबूबियत तां कुर्बान वञा महबूब त महबूब आहे पर जेके महबूब जा आशिक़ आहिनि उहे बि असांजा महबूब आहिनि आहे या न आहे दुनिया जे महबूबन जो ॿियो निज़ाम आहे दुनिया जे महबूबन जो ॿियो तरीक़ो आहे तुंहिंजे महबूब सां ॿियो मोहब्बत कंदो तोखे कावड़ ईंदी पर मुस्तफ़ा अहिड़ो महबूब आहे जो जेको बि महबूब करीम सां मोहब्बत कंदो ॻोल्हे लहंदा हुअसि आशिक़े रसूल हली पेर चुमियऊंसि हलो हुन जा हथ हली चुमियूं आशिक़ ॻोल्हींदा त ॻोल्हियूं आशिक़े रसूल किथे आहे त हली हथ ते बैयत कयां उन जो मुरीद थियां उन जी अक़ीदत में अचां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾिसो कहिड़ी मुंहिंजे हबीब करीम जी महबूबियत निराली आहे जो जेको बि मुंहिंजे महबूब सां ॿियनि महबूबनि सां मोहब्बत कर त कावड़ लॻे मुस्तफ़ा करीम जे ज़ात सां जेको मोहब्बत करे उहो बि असांखे वणंदो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह हबीबन जी इत्तिबा हबीबन जी ताबेदारी नबी पाक जी गुलामी इहा बि अल्लाह जे मोहब्बत जी निशानी आहे ऐं शर्त आहे अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे मोहब्बत जी ज़रूरत आहे त आमना जे लाल जे कढ लॻी पओ उन जा गुलाम बणिजी पओ उन सां मोहब्बत कयो तॾहिं तो अल्लाह ताला चवे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला मोमिनन ते मां एहसान कयो आ जो मां मोमिनन ॾे वॾे शान वारो रसूल मोकिलियो
अच्छा हाणे हेॾे निहारियो हिते केतिरा भलारा माण्हू तव्हां जहिड़ा सालिया वेठा आहियो हिते भलारा आलम सगोरा के सादात बि हूंदा के नेक सालिया हूंदा मूंखां सभु भला पर तव्हां सभिनी महिरबानी करे मूंखे कुर्सीअ ते वेहारियो आहे ऐं तव्हां सभु हेठि वेठा आहियो हाणे इहो तव्हां लाड़काणे वारनि जो मुते थोरो आहे पर भला जहिड़ी कुर्सी मूंखे अहिड़ी कुर्सी तव्हां सभिनी खे पोइ थोरो कहीं ते कोन्हे पोइ सभु बराबरि समझ में अचे थी बाबा जेके समझ में नथी अचे सो हथ मथे खणे पुठी रा वेठा हो पोइ ते राजा न था कया बाबा समझ में अचे वधी ॻाल्हि थोरो तॾहिं हूंदो आहे जो ॿिए खां निरालो हुजे ॿिए जहिड़ो ॻाल्हायो ॿिए जहिड़ो ॾाढे ॾाढे ॿिए जहिड़ो ॿिए खां निरालो हुजे हाणे अल्लाह से के असां अर्ज़ कयूं था या अल्लाह तो तू चवी लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह पाक ईमान वारन ते थोरो कयो आ मुंहिंजा मौला कहिड़ो थोरो कई हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं असां ॾे नबी मोकिलियई रसूल मोकिलियई शरीयतूं मोकिलियई ॿियनि उम्मतुनि ॾे बि मोकिलियई असां ॾे बि मोकिलियई मुंहिंजा ख़ालिक वरी पोइ असां आखिरी कौम वारनि ने मुस्तफा करीम में मोकिली चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मौला थोरो त तॾहिं आहे जॾहिं हिकिड़े खे कुर्सी मिले ॿियनि खे न मिले थोरो त तॾहिं आहे जॾहिं ॿियनि ॾे रसूल न अचनि असां ॾे अचे ॿियनि ॾे बि आया असां ॾे बि आयो थोरो छाजो आहे अल्लाह ताला फरमाए थो सम्झ जो फेर आहे ॿियनि ते थोरो कोन्हे थोरो तव्हां ते आहे हिन नमूने सां जो मां जेके अॻ में रसूल या नबी मोकिलिया उहो को देह जो नबी को तालके जो नबी को ॻोठ जो नबी को कंहिं ॻोठ जो नबी ऐं नबीअ जी नबूअत जो सिलसिलो एसी ताईं जारी हो जेसी ताईं दुनिया मंझां हुयो दुनिया मां हलियो वियो त उन जे नबूअत जी शरीयत मनसूख थी वई पर मां मोहम्मद करीम जेको तव्हां खे नबी ॾिनो आहे सो रुगो तव्हां जो नबी न आहे नबीअनि जो भी नबी आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह तव्हां जो त नबी आहे पर हाणे वेठा हुआसीं होटल ते हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो सही तव्हां मड में तकरीर कई ऐं तव्हां चयो हो त हज़रत ईसा जॾहिं ईंदो तॾहिं उहो नबी न हूंदो पोइ लाड़काणे जो हिकिड़ो वॾो अलमो आहे उहो कावड़जी पियो आहे त साईं मुफ्ती साहिब थो चए त ईसा अलैहिस्सलाम नबी कोन्हे पोइ हुन सां ॻाल्हि हुन सां ॻाल्हि हुन सां ॻाल्हि हुन सां ॻाल्हि हुन सां मुल्ला सां मौलवी सां बाबा मुफ्ती ज़ुल्म करे छॾियो पोइ मां मिसाल ॾिनो त असांजे ॻोठ में हिकिड़ी हूंदी हुई माई तव्हांजी माई त ॻाल्हि कोन थो कयां उहा माई सगोरी हुन जी ॻाल्हि हुते हुन जी ॻाल्हि हुते हुन जी ॻाल्हि हुते हुन जी ॻाल्हि हुते मज़ो ई न अचेसि सॼो ॾिहाड़ो हुतां जी ॻाल्हि हुते हुतो ॻोठ वारनि चयो त हाणे अचो तॾहिं ॾाॾीअ ते नालो रखूं हिकिड़ो चङो मुड़ुसु हो ॻोठ जो पोढ़ो चइबा इन्ही जी ॻाल्हि दिलि में न कंदा कयो इन जो नालो आहे वते चवंदी सुभान अल्लाह छा नालो अथसि माई वते चवंदी जॾहिं मरी वई त ॻोठ में ऐलान कयो हज़रात हिकु ज़रूरी ऐलान ॿुधंदा वते चवंदी मरी वई अथव वरी जो मुल्ला पढ़ी जनादे वारो आयो उन बि नियत के नमाज़ चार चैन तकबीरुनि सां वास्ते अल्लाह जे वते चवंदीअ ते मां चयो साईं गणती कान्हे समझ जो फेर आहे इन्ही जो नालो अथव वते चवंदी पियो चवे जेकॾहिं एॾो वॾो आलिम आहे त मूंसां अची ॻाल्हाए मां को ॿार आहियां बेवकूफ़ आहियां
जो मां चवंदुसि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी नबूवत ख़त्म, इब्राहिम जी नबूवत ख़त्म, हज़रत यहया जी हुकूमत नबूवत ख़त्म न। अहले सुन्नत जो अक़ीदो आ, सुन्नी उन्हीं खे चइबो आ जो अल्लाह पाक जॾहिं नबी खे नबूवत ॾींदो आहे त ख़ुदा जे नबीअ जी नबूवत सलब न थींदी आहे। वलायत वलीअ खे वली कंदो आहे त ख़ुदा जे वलीअ जी विलायत सलब न थींदी आहे। नबी भली ज़माने में हुजे त बि नबी आहे, जे क़ब्र में हुजे त बि नबी आहे, क़यामत में उथंदो त बि नबी हूंदो। पर यार मां ईअं चयो हो त ईसा अलैहिस्सलाम ईंदो, नबी त आहे पर नबी जी हैसियत सां न ईंदो, छो त अल्लाह सही मुस्तफ़ा के आखिरी नबी बनायो आ। जेकॾहिं ईसा हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबी त आहे, नबी अचे थो भली अचे असांजो नबी, पर पंहिंजी नबूवत हलाईंदो न। हलंदी कंहिंजी, ॾाढे ॻाल्हायो, कंहिंजी हलंदी, सरो बुलंद आवाज़ सां कंहिंजी हलंदी। हाणे जेके अहिड़ी वाज़ेह ॻाल्हि बि कंहिंखे सम्झ में नथी अचे, साईं खां पुछिजो त साईं पढ़ियो छा आहे। बुखारी पढ़ी थी, मुस्लिम पढ़ी थी, तिरमिज़ी पढ़ी थी, शरह मिया तामिल पढ़ियो थी, साईं तो कुदूरी पढ़ी आ, तो साईं कहिड़ो किताब अरबी जो पढ़ियो आ, तफ़सीरनि में छा पढ़ियो आ। ये तर्जुमा पढ़ी हुतों जो हुते, हुतों जो हुते, को कादियानी जो तर्जुमो, को शीए जो तर्जुमो, को वहाबी जो तर्जुमो, को देवबंदी जो तर्जुमो, को कहिड़े आलिम जो, कंहिं जाहिल जो, ईअं तर्जुमा पढ़ी अल्लामो थियो आ। पढ़ियो त रुगो ठेठू ठऊं टे टिंडणा, ॿियो त तोखे अचे कोन थो। अहले सुन्नत जो सॾाए वरी अहले सुन्नत जे आलमनि खे बदनाम करण जी सोहणा वते चवंदी कोशिश न कर। असांजो अॼु बि ईमान आ त 1.25 लख नबी जिथे बि आहिनि पंहिंजी जॻह ते नबी आहिनि। ज़ोर सां चो छा आहिनि, ज़ोर सां चो छा आहिनि, किथे बि आहिनि पर नबी आहिनि। पर जे ईसा अलैहिस्सलाम ईंदो त नबी जी हैसियत में न ईंदो। यतीमे के ना कर द कुरआन दुरुस्त, कुतुब खान ए चंद मिल्लत बशस्त। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनी दुनिया में तशरीफ वठी आया तो महबूब करीम अचण सां सॼे जहान जा जेके भी किताब हा सब मनसूख करे छॾिया। शरीयत हले थी त आमना जे लाल जी हले थी पई। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला फरमायो त मां तव्हां ते थोरो कयो आ, ॿियनि खे बि नबी ॾिनम, अव्हां खे बि नबी ॾिनुम, पर उन्हनि नबियनि में ऐं तव्हां जे नबी में फ़र्क़ु आहे। को तालके जो नबी, को देह जो नबी, को ॻोठ जो नबी। ऐं नबूवत जो कानून उन जो एसी ताईं पे हलियो। नबूवत वारी सिफ़त हुन सां लागू आहे, पर हुन जो नबूवत वारो कानून मनसूख थियो, ख़त्म थियो। अल्लाह ताला फरमाए तो मूं तव्हां खे जेको नबी ॾिनो आहे, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला फरमाए तो मां रब्बुल आलमीन आहियां, मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा रहमतल लिल आलमीन आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकत फरमायो, ओ मुंहिंजा महबूब मां रब करीम तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। हाणे अल्लाह जी जो इहो हाणे मामलो असां खे समझ में आयो त वाकई थोरो आ जो ॿिया नबी महदूद एरिया, महदूद इलाइक़े, महदूद क़ौमुनि जे लाइ हा। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जे लाइ आ। ऐं अहिड़ो नबी आ जो अहिड़े नबी जे लाइ नबी बि त दुआऊं घुरंदा हा। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे प्यारे मूसा कलीमुल्लाह जी आदत हुई अल्लाह सां रूबरू ॻाल्हाईंदो हो, रब करीम ॻाल्हाईंदो हो त मूसा रूबरू ॿुधंदो। हिकिड़े ॾिहाड़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा ताला जी दरगाह में अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला ही जेको तो मूंखे तौरेत ॾिनो आहे उन्ही में लिखियो पियो आहे
छा लिखियल आहे मूसा मां ॾिनो थो मां तोखे कहिड़ी ॻाल्हि ते वज़ाहत खपे थी मुंहिंजा मौला हिकिड़ी क़ौम जो तो ज़िक्र कयो आहे हिकिड़ी उम्मत जो तो ज़िक्र कयो आहे त इहा उम्मत सभिनी उम्मतुनि जी सरदार उम्मत हूंदी ऐं हुननि जो ज़िक्र फ़िक्र पाण में मस्जिदुनि में वेही जंहिंमहिल अल्लाह जो ज़िक्र कंदा त अहिड़े नमूने सां हुननि जे ज़िक्र जो आवाज़ ईंदो आहे जी माखीअ जूं मखियूं मनारे ते वेहंदियूं आहिनि ऐं सभई गॾिजी भुणकाट कंदियूं आहिनि अहिड़े नमूने सां उहे मुंहिंजे उन उम्मत वारा अल्लाह जे ज़िक्र करण महिल पाण में गॾिजी ख़ुदा जो ज़िक्र कंदा जंहिंमहिल अल्लाह जे कलाम खे पढ़ंदा त लज़्ज़त सां पढ़ंदा ऐं उन क़ौम खे मां रब्बुल आलमीन सभिनी उम्मतुनि जो सरदार उम्मत बनायो आहे मूसा अलैहिस्सलाम खे तमन्ना थी पई मूसा अलैहिस्सलाम खे दिल में प्यार पैदा थी पियो या इलाहल आलमीन इहा उम्मत मूंखे ॾे इहा मुंहिंजी उम्मत बनाए अल्लाह ताला फरमाए थो प्यारा सोना इहा तुंहिंजी उम्मत नाहे इहा त आमना जे लाल जी उम्मत ज़ोर सां चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह इहा तुंहिंजी उम्मत नाहे तुझे किताब में मोन जो ज़िक्र ज़रूर कयो आहे पर इहा तुंहिंजी उम्मत न हूंदी इहा आमना जे लाल जी उम्मत हूंदी मुंहिंजा मौला पोइ मूंखे नथो ॾी न भला अर्ज़ ॿियो क़बूल कर मूंखे इन जे उम्मत में बनाए अल्लाह ताला फरमायो हिन दुनिया में इहा ॻाल्हि बि तोखे कान मिलंदी हिन दुनिया में इहा ॻाल्हि तोखे कान मिलंदी तूं पंहिंजी जॻह ते मुस्तक़िल नबी आहीं हुज़ूर करीम जी उम्मत जुदा आहे इहो शर्फ़ हिते दुनिया में तोखे कोन मिलंदो बाक़ी क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जंहिंमहिल मुस्तफ़ा ऐलान कंदो बेयदी लिवाउल हम्द आदम व मलदूनहु तहत लिवाई हुज़ूर क़यामत में फरमाईंदा त मां मुहम्मद करीम जे हथ में हमद जो झंडो हूंदो आदम खां वठी करे ईसा ताईं सभु नबी मां मुहम्मद करीम जे हमद जे झंडे जे हेठां हूंदा मूसा तूं बि उते हूंदे या रसूल अल्लाह ऐं प्यारा मूसा तू भी उते उन ज़माने में हूंदे ऐं उहे सब नबी जेके हुजूर जे हमदारे झंडे जे हेठां हूंदा तू भी उन सां शामिल बाकी ज़ाहिरी उम्मत हुजण वारो हिन दुनिया में तुंहिंजी क़िस्मत में इहा ॻाल्हि कान लिखियल आहे तॾहिं त शादी फरमायो न तू भी शानश निगाह मूसा करद शुद्ध नज़ उम्मतश तमन्ना करद जॾहिं मूसा अलैहिस्सलाम नबी करीम जे शान खे ॾिठो त मूसा अलैहिस्सलाम तमन्ना मां बि रसूलुल्लाह जो उम्मती बणिजी पवां तव्हां असां न को अर्ज़ कयो न को मिंथ कई न का मेड़ कई राणो राज़ी थी पियो पाण ई पाण असांखे हुज़ूर जे उम्मत में शामिल करे छॾियो ऐं वरी चवे छा थो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन थोरो आहे मोमिननि ते हीअ राति अॼु हीअ ॻाल्हायो सभई ॾाढे ॾाढे माना ॾींहुं नाहे माना रात माना ॾींहुं अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मुंहिंजो थोरो मोमिननि ते आहे माना मुनाफ़िक़नि काफ़रनि ते कोन्हे तो मोमिननि जे मथां पोइ भला वीचारनि खे रड़ियूं त करणु ॾियो दाहूं त करणु ॾियो थोरो कोन थियनि पोइ रड़ियूं बि न कनि दाहूं बि न कनि ॿियनि खे वंड मिली वई जंहिं झोली झली त खे मिलियो हिननि खे त मिलियो ई कोन हिननि जो हुजे हा त ख़ुशि थियनि हा अल्लाह सही फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मोमिननि ते थोरो आहे ऐं मोमिन उन खे चइबो आहे जेको सॼो जहान मुस्तफ़ा जे नाले ते घोरे छॾे आयुमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही नफ्सिही वन्नास अजमईन मुझे प्यारे नबी करीम फरमायो अवां मां ऐसी तई केर मोह थो थी सघे जेसी तई मां मोहम्मद करीम उनखे सब शइ खां वधीक प्यारो हुजां
मिन नफ्सिही व वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन, पांजे नफ्स खां, अब्बे खां, अम्मड़ खां, सभनी इंसानन खां, सारे जहान खां। ओ बुधी न तो घोरिया ही जहान, हू पण घोरे घोरिया। जे मुंह पिरन साण साए त सरे जेडियूं कर। मुझे आला हजरत भी यही गाल फरमाई त करूं नाम तेरे पे जां फिदा। सुभान अल्लाह। एक जान क्या दो जहां फिदा, दो जहां से भी नहीं जी भरा, करूं क्या करोड़ों जहां नहीं। इन्हीं के मोमिन चइबो आ। आई जेको वेही मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद पाक ते एतराज करे, हाणे तो शुक्र थियो तो लाड़काणे वारा मां अॻे दफ़े आयो हफ़्तो खन थियो आ, मुंहिंजो प्रोग्राम हो जखर में। पो जखर खां जहीं ॾींहुं जखर में मुंहिंजो प्रोग्राम हो, उन्हीं दिहाड़े हिते लाड़काणे में हिकिड़ी कॉन्फ्रेंस कोठाई हो। असांजे सुनन जा वात पटजी आ। साईं हल एतिरा त माण्हू गॾु कयूं, एतिरा त गॾु कयूं, एतिरा त गॾु कयूं। लखे माण्हू आ साईं, लखे। बेनज़ीर आई ही तब इहो स्टेज कोन भरियो हो, भुट्टे साहब बि कोन भरियो, हिननि मुल्हनि भरियो। छा थी वियो? सरहद, बलोचिस्तान, पंजाब, सजी सिंध, ओ बहराड़न मां मेड़े चूंडे भरियऊं। का वडी गाल काने, रुगो असांजे हिन लाड़काणे ज़िले में साईं हुसैन शाह बादशाह जमायत के ऐलान फरमाए त स्टेज में भरणो आ त इन खां ॿिनी जमायत अची सघे थी ऐं ख़बर पइजी सघे थी त सुन्नी केतिरा हूंदा आहिनि। मुखे बुधायो तव्हांजो छो थो वात पटजी वञे, छो था यकदम तव्हां मुंहिंजा दोस्त रोब में अची वञो, भल स्टेडियम भरे छॾियो। का वॾी ॻाल्हि कान्हे का। असांजो हिकिड़ो सुन्नी पीर मैदान में लहे, तव्हांजो सॼो पाकिस्तान हिकिड़े पासे वञे। आहे या न आहे? सही थो चवां ग़लति थो चवां? मुंहिंजा दोस्तों अजीजो भाइरो, तवज्जो जी ज़रूरत आहे। ऐं इहा कॉन्फ्रेंस साजी ही ॾाढे जो इहा जायज़ आहे, इहा जायज़ आहे। सॼे लाड़काणे में फोटू तस्वीरूं जाॾे काॾे इहे जायज़ आहिनि। बाक़ी जेकॾहिं सुन्नी गुंबदे खज़रा वारो झंडो लॻाए, सुभान अल्लाह, गुंबदे खज़रा वारो अहिड़ो झंडो जो ॾिसण सां मोमरी दिलि ठरी पवंदी आहे। ऐं मां त चवां थो त जॾहिं बि झंडे शरीफ़ ते नज़र पवंदी आहे जिथे गुंबदे खज़रा छापियलु हूंदो आहे न, ख़ुदा जो कसम आहे ॾिसण सां दुरूद निकिरी वेंदो आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। ऐं हिननि जे मुल्ले जूं तस्वीरूं एसपी लहराए छॾियूं, ॿार था लाड़काणे जा ड्रिजनि पिया। हरू भरू खामखा असांजो वात न खोलाईंदा कयो। असां घणो ई सब्र कयो आहे, मीलाद जे खिलाफ न ॻाल्हायो। मीलाद मुंहिंजे महबूब करीम जी आमद जी ख़ुशी आहे, ऐं उहा अहिड़ी ख़ुशी आहे जंहिंजी ख़ुदा दावत ॾिनी आहे। अल्लाह ताला फरमाए तो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह ताला जल्ल जलालहु मन वालो फरमायो, कुल ऐ मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मत खे चओ, बिफदलिल्लाहि अल्लाह जे फज़ल सां, व बिरहमतिही ऐं अल्लाह जे रहमत सां, मिलण जे करे, फज़ल जे मिलण जे करे, रहमत जे मिलण जे करे, फलयफ़रहू ख़ुशी मल्हायो,
खुशी जो इजहार कयो हुवा खैरुम मिम्मा यजमऊन अवा जो कुछ भी गड था कयो पो चाहे नेकी गड था कयो चाहे दुनिया था गड कयो उन सब कुछ गड करण का वधीक अथव जो मुझे महबूब जे अचण ते खुशी जो इजहार कयो। लाड़काने जा मुसलमान मुखे हथ खणी बुधाए त मां ॾिसां मुस्तफा अल्लाह जो फज़ल आहे जोर सां चो आहे मुस्तफा अल्लाह जी रहमत तब अल्लाह चवे तो बेफज़लिल्लाह व बिरहमतिही मां अल्लाह जे फज़ल ऐं मां अल्लाह जे रहमत मिलण ते खुशी खे ज़ाहिर कयो। अब्दुल रहीम त आयत कान ठाही आ हाफिज वेठा हुंदा कुरान शरीफ खणी अचो तो मां हिते तव्हां खे हाणे खोले ॾेखारियां अल्लाह पाक कलामे पाक में लिखी छॾियो आ त मां अल्लाह जो फज़ल ऐं मां अल्लाह जी रहमत तव्हां खे मिली आ उन मिलण ते खुशी जो इज़हार कयो। मां तो चवां हुजूर खां वधीक न को फज़ल आ न को हुजूर खां वधीक का रहमत आ। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला चो चो मोमिनो खुशियां जह भी मुझे नबी ते न कलमो पढ़ियो आ उन जी जुबान बंद न रहे। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब्बे सल्लम गुनगुनाओ रब्बे सल्लम गुनगुनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया चो चो आ गया आ गया आ गया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾे चो सुभान अल्लाह। मीलाद खे मल्हाए राजी खुदा कंदासी मीलाद खे मल्हाए राजी खुदा कंदासी महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासी सीना सफ़ा कंदासी। थकायो हाय हाय खुदा जो कसम आ जिकरे न वसो हुजे पंहिंजो वसो हुजे वस में ना है असांजे त मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उर्स ते सॼो जहान कुर्बान करे छॾियो। छा चवंदा अथव इसराफ अजायो खर्च इहो एतिरो ख़र्च खणी कह रन ज़ाल खे ॼन हा घर ठही पवे सहा कह अस्पताल में ॼन हा त अस्पताल में 10 20 40 मरीज़न जी दवा थी पवे हा कह यतीम खे ॼन हा त यतीम जो घर ठही पवे हा हे भत खाई पी हली हे जलसा जुलूस करे हलिया वा इहो इसराफ आ। अड़े तो के न को उस्ताद पढ़ायो न को पाण पढ़े शेखुल हदीस धूड़ जो लकब लिखदा शेखुल हदीस तो के हदीस जे हे जी भी खबर काने अज तमा तो के बुखारी शरीफ जो हवालो दिया मोमिनल जी मां सिद्दीक अकबर जी न्याणी महबूब करीम जी प्यारी आशा सिद्दीका कुआरा उन अम्मा जे नाले ता कुर्बान वना जंहिंजे घर रखे मुस्तफा क़यामत ताईं गुंबदे खजरा बनाए छॾियो आ। खुदा जो कसम आ वडा वडा सहाबी जलील कदर सहाबी नाले वारा सहाबी कंहिं मसइले में भुलबा हा अम्मा आशा जो दर खड़काईंदा अम्मा पुछंदी केर आ
अम्मा फलाणो सहाबी आ। अम्मा अंदर पर्दे जे वेहंदी ही, पाण हो सहाबी ॿाहिरां वेहंदो हो, अर्ज़ कंदो हो अम्मा साइण फलाणो मसइलो असां में जेको असो इख्तिलाफ़ जो बाइस बणिजी पियो आ, मां हीअं थो चवां फलाणो हीअं थो चवे, असांजे मसइले खे हल करे ॾे। अम्मा आशा सिद्दीक़ा मिंटनि में उन मसइले खे हल कंदी ही, चवंदी त मूं पंहिंजे घोट मुहम्मद खां पंहिंजे हिननि कननि सां हीअं ॿुधो आ। उहे भी कन ॾेई ॿुधनि जेके बदबख्त अम्मा आशा खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाइंदो आहे नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन खे पंहिंजे साह खां भी वधीक वेझो आ। ऐं जेके नबी पाक जो घर वारियूं आहिनि से मोमिनन जूं मायरूं आहिनि। छा आहिनि? अम्मा जी गिला हिलाली कंदो आहे हरामी, ड्रिजो छो था ॾाढे चओ। अम्मड़ जी गिला हिलाली न कंदो, तोड़े तुंहिंजी मां कंहिंजी भला मां नालो कंहिंजो कोन थो खणा, भली बस नसवार ॾींदी हुजे, भली मानस बेनमाज़ण हुजे, पर पुट आलिम थी वञे, माउ जा पेर चुमंदो, माउ जा हथ चुमंदो त मुंहिंजी अम्मा आहे। खुदा जो कसम आ, मां जखर में भी ॿुधायो, अॼु भी तोखे ॿुधायां, 7 वली तुंहिंजे दुआ घुरनि उहा बि क़बूल आ, पर जेकॾहिं अम्मड़ तुंहिंजे लाइ दुआ घुरे त 7 वलियनि जे दुआ खां मथे आ। ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। माउ ऐं पीउ सां एहसान करण जे लाइ अल्लाह ताला क़ुरान पाक में ॿुधायो आ, उहा मोमिनन जी माउ आ, नबी जो हरम पाक आ, असांजे अखियुनि जो ठार आ। बुखारी शरीफ में लिखियो पियो आ, अम्मा साइण फरमाए थी कुल्लु गुलुविन फी हक़्क़िही तक़सीर। लाड़काने में मदरसा आहिनि, अहले सुन्नत जा भी आहिनि, पर चवंदो सुन्न या बुखारी पाण ठाही आ। वञो वहाबिन जे मदरसे मां हदीस बुखारी खणी चो, मां तो खोले ॾेखारियां। कुल्लु गुलुविन फी हक़्क़िही तक़सीर। अम्मा आशा सिद्दीक़ा चवंदी आ त जेतिरो भी तू ख़र्च कर, जेतिरो भी ख़र्च कर, छा भी खणी कर, सॼो जहान कुर्बान कर, जो उनखे गुलुव चइजे। गुलुव माना हद खां ट्रपाए लंघजे। अम्मा साइण फरमाए थी मुस्तफ़ा जे बारे में इहो अञा भी घटा, मुस्तफ़ा जो शान मथे आ। कुल्लु गुलुविन फी हक़्क़िही तक़सीरुन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे बारे में छा बि खणी गुलुव कर, केतिरो भी तू ख़र्च वधाए वञी कर, जंहिंखे तू इसराफ़ इसराफ़ अजायो तो चवी। अम्मा थी चवे अजायो न आहे, मुस्तफ़ा जो थोरो अञा मथे आ। अब आहे न रूमाल जी घणी क़ीमत आ, ॻाल्हायो घणी क़ीमत हूंदी? 100 रुपयो, भला 200, भला 300, 500 खां मथे कोन्हे। महबूबन करीमन जी नात लिखण वारे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात लिखी। पहिरियां त गैर मुस्लिम हो, पोइ मुंहिंजे महबूब जी नात लिखी, कदमन ते हथ रखी चए तो क़िबला माफ़ी भी दे, कलमो भी पढ़ाए। बानत सुआद मशहूर कसीदो आ। मुझा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, जेकॾहिं मूं वटि अचण खां अॻु में कंहिं आशिक जे वर चढ़ी वञे हा त टुकड़ा करे छॾई हा, पर मां मुहम्मद करीम वटि आयो आहियां, जेको मुंहिंजे अमान में आयो, तंहिंजा बेड़ा ई पार आहिनि। आहे या न आहे? वमन तकुम बिरसूलिल्लाहि नुसरतुहु। सुभान अल्लाह, जोरे चो तो ॿुधाए।
कसीदे बुरदे वारो तो फरमाए वमन तकुम बेरसूलिल्लाहि नुसरतो हो इन तलकुल उसदफी आजा में हाथ जेमी चवे तो जेको भी न मुस्तफा करीब जे मदद जे हथ जे हेठा अची वियो वमन तकुम बिरसूलिल्लाहि नुसरतुहु जेके नबी जी मदद मिली इन तलकुल उसदफी आजा में हाथ तजमी जंगल में जेकॾहिं शींह भी मिली वेंदुसि त शींह हिन खे कुझु कोन कंदो है शींह खां भी ज़ोर हूंदो सभई चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह हाणे ॾिस त सही रसूलुल्लाह फरमायो मूं वटि पहुची वियो आहे हाणे त मुंहिंजे अमान में आहे पर जे अॻ में कंहिं आशिक खे वर चढ़ी आहे त मां त ऐलान कयो त जेको हिन खे मारींदो हो जन्नती आहे हाणे तू मुसलमान थी वियो आहे तोखे माफ़ी आहे माफ़ी भी आहे कलमो भी पढ़ायां थो रुगो कलमो कोन थो पढ़ायां ही पंहिंजी कुल्हनि जी चादर इनाम में भी ॾियां कसीदे बुरदे वारे के ख्वाब में मिली बानत सुआद वारे के जाहिर ज़हूर मुस्तफा चादर ॾिनी सभई जो सुभान अल्लाह तवज्जो कजो हेॾे निहार जो उहा चादर हुन वटि हुई सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु हली वियो अदा जी अदा तो वटि रसूलुल्लाह जी चादर चई हाओ चई मूंखे ॾींदे चई न 10,000 तो ॼाए ॾे कीमत घणी उन्हीं ज़माने में त रुपयो 2 रुपया 5 रुपया बाजार में कई चादरूं 5 रुपए जूं 10 रुपए जी वध में वधला 20 रुपए जी कपड़ो हो कहीं आडाणे वारे ठाहियो हूंदो सैयदना अमीर मावे चो तो 10,000 जाए चई कोन ॾींदुसि चई 20,000 जाए चई कोन ॾींदुसि 30,000 जाए चई कोन ॾींदुसि 40,000 जाए ईअं वाक ॾींदो वियो त जॾहिं 80,000 ते पहुतो हज़रत अमीर मावे खे चई अमीर माविया तकलीफ़ न कर 10,000 न वधाए मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम मां जेसी ताईं जेरो आहियां जेकॾहिं मूंखे को सॼो जहान ॾेई छॾे तभी मुस्तफा जी चादर कौन ॾींदुसि जेको सैयदना अमीर मावे के सहाबी तो मैंने तो मथे खणे सहाबी आन रसूलुल्लाह जो जोर सा जो सहाबी आन अड़े मुल्ला सहाबी के खबर काने का त मां 10 रुपए जी शइ जे ला 80,000 छो थो ॾियां ॻाल्हायो खबर आ 10 रुपए जी आ बाजार में 10 रुपए थी मिले उनके 80,000 में छो थो खरीद क्या उनके खबर कान ही इसराफ इसराफ अजायो खर्च उनके खबर ही सहाबी रसूल हो उनके पतो हो तो बराबर हिन जी ज़ाहिरी कीमत 10 रुपया है पर जरी मुस्तफा जे जिस्म के लगी आ तो सजो जहान चादर ता घोरे छया ओ बानत सुआद वारो सहाबी सगोरो जहान छड़े अमीर मावियो अञा ज़िंदा जबल हुन जो पीउ जा साल 6 महीना गुज़रिया 2 पुटड़ा हा उन 2 पुटन दे वरी अमीर मावियो हली आयो अबा तव्हां जे पीउ को चादर घुरी हम कान ॾिनी हई लख रुपयो ॼाव थो वठो मूंखे ॾियो कोन ॾींदासे 1,10,000 कोन ॾींदासे 1,20,000 कोन ॾींदासे 1,30,000 कोन ॾींदासे ईअं वियो वाक वधाईंदो तां त सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था 2 लख वठो इहा चादर मूंखे ॾियो पुटनि खे ख़बर हुई त बाबे वटि बि आयो बाबे 80,000 में बकान डी हसे इन के मोहब्बत आ तड़ी ता चे थो
हिक ॿिए ॾे निहारियो ॿ भाउ रहा हिकिड़े ॾे हिकिड़े निहारियो ॿिए ॾे ॿिए निहारियो अखियुनि में इशारा कयूं त हिन जी मुहबत आहे 2 लख बि ॾे थो लख तोखे मिलंदो लख मूंखे मिलंदो चादर ॾेई छॾियो जमल हज़रत अमीर मुआविया चादर खणी घर आयो आहे पंहिंजे वारसनि खे वसीयत थो करे अबा जॾहिं मां मरी वञा त हीअ चादर मुंहिंजे कफन में रखजो हीअ चादर मुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदी खुदा जे वास्ते लाड़काणे जा मुसलमान मूंखे ॿुधा त 10 रुपए वारी शइ 2 लखे में वठण इसराफ न आहे ज़ाहिर में इसराफ न आहे वो अमीर मावे छो इसराफ कयो छो सहाबी इसराफ तो करे पियो पर यो इसराफ न आहे अमीर मावे के या हदीस यादी अम्मा आशा जी कुल्लु लुगविन फी हक़ही तकसीरुन त मुस्तफा जे ज़ात बाबरकात जे बारे में जेतिरो भी हद का लंघे खर्च कर वो थोरो आ मुस्तफा जो शान वञा मथे आ सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह सुनो शाह अब्दुल लतीफ चवंदो आहे अंधन अंधकार सुभान अल्लाह अंध अंधकार सजन लधो सोझरो प्यादा वनी पार प्या पर संभरा की न सवार वो मोहब्बत साणो मेहारो लधाऊं लतीफ चवे और जा दोस्ती ॿियो कुझु कोन्हे को मोहब्बत ऐं अक़ीदत जो मुंहिंजा दोस्त फुक़दान आहे जेकॾहिं तुंहिंजे मौलविन जे लाइ मरी वञण वारनि लाइ शुहदाए कॉन्फ्रेंस करे लाखों रुपया खर्च करणु जाइज़ आहे त मुस्तफ़ा जे मीलाद ते उबैदुल्लाह अंसारी जो ख़र्च भी जाइज़ आहे जे घर में आहे त हिलाल बाकी जेकॾहिं कंहिं ॾे त पोइ न जाइज़ त धारी किथां आहे पर मां चवां थो तरसो 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 इंशाअल्लाह ताला 2 सालनि में सुन्नी थी वेंदा इंशाअल्लाह ताला शुरू थिया न हाणे 30 40 त हिननि जी इंटरनेट ते बि सही ॾिठी त जो मुल्लो मरी वियो उते सभु गॾु थिया जनाज़े में दुआ बीठा था करनि चुमियूं त भली जन सो अॻे ई नंढे हूंदे ई ॾींदासीं चुमियूं हुनखे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं तव्हांजे लाइ जनाज़े को दुआ जाइज़ आहे त सुन्नत जमात वारनि जे लाइ छो जाइज़ कान्हेगा अवां जा लाइ 40 करण जायज़ त असांजे लाइ छो जायज़ करण के अवां जी शुहदाए कॉन्फ्रेंस करण तव्हांजे लाइ जायज़ आहे त आमना जे लाल जो मीलाद छो न जायज़ आहे अड़े तू मोन जूं खुशू मल्हाईंदो आ मोन जा ॾिहाड़ा मल्हाईंदो आ असां हयात नबी जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बस जे करण मौलाना साहब तव्हांखे ॿुधायो साईं बदरदीन त आला हज़रत जेका वसियत कई आहे त या रसूल अल्लाह दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए सिंधी में ॿुधाया कौन था चौहान को न दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए 16 लफ्ज ॿुधाया दुश्मनन जेके नबी जा दुश्मनन तन के भी साड़ियो सोली माना दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए माना जेके नबी जा दुश्मन हन तन के साड़ियो या रसूल अल्लाह की कसरत कीजिए या रसूल अल्लाह की कसरत कीजिए तो या रसूल अल्लाह की कसरत कीजिए माना उठदे वेहदे या रसूल अल्लाह क्या चो
पाणी पियो सड़ंदो, पाणी पियो ॻरंदो, पाणी पियो मुंहिंजा दा पुॼलंदो, ईअं मुंहिंजा दा कोयला थी वेंदो। आला हज़रत सोचे तो दुश्मन खे साड़ण भी इबादत आहे। छा दुश्मन खे साड़ण भी इबादत आहे। हाँ मुझा दोस्त अजीज ॾिसो न जेको कटड़ू सटड़ू त परे खां चवंदा कयो या रसूल अल्लाह, हाँ ज़ोर सां चवंदा कयो या ॾिसजो मुंहिंजी करामत ॾिसजो, पंहिंजे मुंहुं पियो वींदो या रसूल चवंदे हीअं कंदो न फेराए मुझो नालो लाहे छॾियां, माना जहिड़ो पुछो कहे तीर हणी कढियुसि त या रसूल अल्लाह जो नालो आशिक़नि जे दिल जो ठारा, दुश्मन खे ॻारा पियो ॻरंदो ई मरंदो। अवां महबूब जे नाले खे पिया बुलंद। अल्लाह ताला कुरान में चयो आहे वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा सोहणा तुंहिंजे नाले खे मां तुंहिंजे करे तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद फरमायो आहे, तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे लाइ बुलंद फरमायो आहे। नबी पाक अर्ज़ थो करे या अल्लाह कीअं तो मुंहिंजो नालो मथे कयो आहे, कीअं तो बुलंद कयो आहे। अल्लाह ताला फरमाए तो ॿ नमूना आहिनि, हिकिड़ो इज़ा ज़ुकिर त मई, जाते मुंहिंजो ज़िक्र हूंदो मुस्तफ़ा करीम उते तुंहिंजो भी ज़िक्र हूंदो। ॿियो जअलतु ज़िक्रक ज़िक्री, या रसूल अल्लाह तुंहिंजे ज़िक्र खे मां पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे। जेको तो मुहम्मद करीम जो ज़िक्र कंदो सम्झो त मां अल्लाह जो ज़िक्र थो करे पियो। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अञा ॾाढे चओ। उथंदे बहंदे सिफ़त सना कर, अरबियत सल्ले अला पढ़ो। उथंदे बहंदे सिफ़त सना कर, अरबियत सल्ले अला पढ़ो। फत्तबिऊनी सिर को झुका कर, युहब्बु दर्जे पैदी रहो। जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकैदी रहो। जित जो वेखी नाम मुहम्मद, चुम अखियां ते लैदी रहो। जेकर चाही अहद को मिलना। दुआ कर खुदा जे हबीब जे ज़िक्र में जिंदगी पूरी थी वजे। दुआ कर मुजादा हबीबन करीमन जी न तहां जे लाड़काणे जे मशहूर वाइज़ ऐं वाइज़ुल इस्लाम खतीब अहले सुन्नत हजरत मौलाना काजी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध सॼी ज़िंदगी नबी जी नात कई ऐं लाश भी महबूब करीम जे मीलाद शरीफ जे जलसे मां खजी आयुसि। कंदकोट में जलसे ते वियो आ। मुझा दोस्त अजीज जलसे जी तैयारी पोठो करे। बाबा जलसो तैयार आसे हलो बाबा करो भरे तमा वुजू कया, मंजी रखी ॾिनी आ, करो भरे ॾिनो आ, वुजू वेठो करे, सॼो वुजू करे बस कई थई। मुजादा चे अल्लाह अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। माण्हू ची भाकुर झलियो त काजी दोस्त मोहम्मद मदीने पहुची वियो। जय महबूब जी नात चईया ताजी सकराती सौलिया, जय महबूब जी नात चईया तंहिंखे खात्मो हुन जो बिल खैर आ। जय मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो आ, उन जो खुदा ताला शान भी निरालो कयो आ। अल्लाह ताला थोरो रखे सी कोन तो रब तो चवे मुझे तो हबीब जी तारीफ कई आ, मां वरी तोखे जहान में मशहूर तो करे जा। आला हजरत के छो था याद कयो, चो सुभान अल्लाह। आला हजरत था छो प्यारा, वक्त जी नवाब रियासत जो नवाबा ऐं रियासत जो नालो आ नानपारा। सिंधी में नानपारा जी माना है मानी जो टुकुर। नान माना मानी, पारा माना टुकुर। नानपारा नालो हो, रियासत जो नालो हो। जी रियासत खैरपुर, रियासत बहावलपुर, रियासत हैदराबाद, त ये रियासत नानपारा हुई। ऐं हुयो मुसलमान पर ओ शेरो शायरी जो शौकीन हो।
शायर घुराईंदो हो, वो शायर हुन जी तारीफ़ कंदा हा, पो कंहिंखे लख रुपयो ॾे, कंहिंखे 500 रुपये, कंहिंखे 1000, कंहिंखे उठ ॾे, कंहिंखे घोड़ो ॾे। सॼे हिंदुस्तान जा 12 महीने शायर गॾु थींदा हा, उन्ही नवाब साहब जी तारीफ़ कंदा हा। पर मौलाना अहमद रज़ा कॾहिं हुन वटि कोन वियो। उन पाण ख़त लिखी दावत ॾेई घुरायो त तूं अच, मुंहिंजी ॿिया तारीफ़ कनि था, तूं बि तारीफ़ कर त तोखे बि कुझु इनाम ॾियां। पाण वया त कोन, हिकिड़ी नबी जी नात लिखी मोकिलियोसि। वो कमाले हुस्ने हजूर है कि गुमान नक्स जहां नहीं, वही फूल खार से दूर है, वही शम्मा है कि धुआं नहीं। मतलब छा? वो कमाल हुस्न हुजूर है, मुझे रसूलुल्लाह जे हुस्न जो कमाल आ कि गुमाने नक्स जहां नहीं, जो महबूब जे हुस्न में नुक्स ऐब त आहे ही कोन को। वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नक्स जहां नहीं। अगते तो चवे वही फूल खार से दूर है, मुझो महबूब गुल्ला गुल चो सुभान अल्लाह। ॾाढो तो छाहे पर आला हज़रत तो चवे तो गुल त आहे, पर दुनिया जे गुलन में कंडो थींदो आ। मुस्तफा एड़ो गुल आ जंहिंमें कंडो आहे ही कोन को। अगते तो चे वो ही शम्मा है कि धुआं नहीं। भला मां नबी के बत्ती चवा, पर चवे तो त बत्तन में त दूहो हुंदो आ। मुस्तफा एड़ी बत्ती आ जंहिंमें दूहो आहे ही कोन को। तेरे आगे यूं ही चच लच फुसहा अरब के बड़े बड़े, वो सुखुन न हो जिसमें सुखुन न हो, ये वो सुखुन है जिसका बयान नहीं। सभई जोर सां चओ सुभान अल्लाह। तमाम बड़ी नाता आखिर में तो चवे करूं मदह अहले दुवल रजा पड़े इस बला में मेरी बला, मैं गदा हूं अपने करीम का, मेरा दीन पार ए ना नहीं। तुझी रियासत आहे मानी जो टुकड़ो नान पारा, मुझो दीन मानी जो टुकड़ो ना है। मां जे कदे तुझी तारीफ कया त मां मुसीबत में मरी वजा, तबाह थी वजा। मुझो तो मसलक मजहब आ, सजी जिंदगी नबी पाक जी तारीफ करे वजा। करूं मदह अहले दुवल रजा, दौलत वारन जी तारीफ कया पड़े इस बला में मेरी बला, मैं गदा हूं अपने करीम का, मेरा दीन पारे ना नहीं। 88 में मां अल्हम्दुलिल्लाह पहिरो दफो जते विस, मुखे खुदा ताला पहिरो दफो हाज़री नसीब कई। अवां जे दुआउन सां उन खां पोइ केतिरा ई दफ़ा हाज़री नसीब थिया। दुआ कयो तो वरी भी नसीब थी। मदीने शरीफ में मुखे हिकिड़ो आलिम मिलियो, उन्हीं मुखे ॿुधायो त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जही रात बरेली शरीफ में वफ़ात पे कई हिंदुस्तान में। उन्हीं रात हिकिड़े शामी आलिम हो, शाम जो आलिम हो, ऐं शाम जो आलिम भी अहिड़ो हो जंहिंखे रोज़ रसूलुल्लाह जो दीदार थींदो हो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अहिड़ा आलिम अथव जिन खे रोज़ रसूलुल्लाह जो दीदार थींदो आहे।
आला हजरत हिंदुस्तान में वफात थो करे, वो शाम जो आलिम मदीने में आ, रात जो मदीने शरीफ में निंड पे हो जे तो ख्वाब ॾिठई तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रोज़े शरीफ जे दरवाजे ते ॿाहिर इंतजार में बीठा। हेॾो अबू बकर सिद्दीक बीठो आ, हेॾो अमीर उमर बीठो आ। हिन खे दीदार त रोज़ थींदो हो, अॼु ॾिठई त हुजूर जहिड़ो इंतजार में हुजे। महबूबन करीमन खे चई या रसूल अल्लाह, अॼु साईं जन इंतजार में हन, वेहो आराम कयो, किथे बीठा आहियो, छाजो इंतजार आ? पाण फरमायूं ओ शामी आलिम मूंखे मौलाना अहमद रज़ा जो इंतजार आ। कंहिंजो इंतजार आ? अहमद रज़ा बरेलवी वारे जो इंतजार आ। फकीर सुबह जो उथो, आलिम शामी आलिम उथो, उथी पुछे बाबा बरेली किथे आ? उते काफी माण्हू हिंदुस्तान जा रहंदा हा, उनजो त हिंदुस्तान में फलाणे सूबे में आ। उतां सफ़र कई, जहाज जी टिकट वरतई, हलंदो सफ़र कंदो कंदो पानी जे सफ़र जे ज़रिए पहुतो आ। बम्बई खां फिरंदो फिरंदो जंहिंमहिल बरेली शरीफ में पहुतो त अजनबी माण्हू हुजे, पुछाईंदो वते भाई मौलाना अहमद रज़ा सां मिलणो आ। माण्हू चयो भाई मौलाना अहमद रज़ा त विसाल करे वियो आ। जी हाँ, विसाल करे वियो। जी कॾहिं? उहा तारीख़ ॿुधायूंसि त फलाणी तारीख़ ते उहा तारीख़ खणी भेटाए त हेॾे अहमद रज़ा वफ़ात पियो करे, हेॾे मुस्तफ़ा इंतज़ार पियो करे। सभई चओ सुभान अल्लाह, सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। माना महबूब पंहिंजे आशिक जे इंतजार में हुजे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हमेशा हमेशा ईअं थियो ई कोन्हे जो आशिक इंतजार कंदो आ, महबूब इंतजार कोन कंदो आ, पर मदीने वारो साईं अहिड़ो महबूब आ जो पंहिंजे आशिकनि जो इंतजार फरमाईंदो आ। अल्लाह ताला खां शुक्र ई फख्र सां चवंदा कयो त अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे असांखे ख़ुदा ताला अहिड़ा आलिम नसीब फरमाया आहिनि। असां में अॼु बि खोटी कान्हे, केई अल्लाह जा वाना सालिह अॼु बि वेठा आहिनि जिनखे हबीबन जो दीदार बि थींदो आहे, महबूब जी मेहरबानी बि उन्हनि जे मथां हूंदी आहे। दुआ कयो त रब्बुल आलमीन शरहियो असाई तव्हांजो इश्क सलामत रखे। जेकॾहिं असाई तव्हांजो इश्क सलामत आहे त बेड़ा ई पार आहिनि। अल्लाह खां दुआ है रब्बुल आलमीन मूं मिस्कीन जी हाज़री क़बूल फरमाए, अवां जमात जी भी हाज़री कबूल फरमाए। असांजे भाउ उबैदुल्लाह के खुदा ताला रिज़्क़ रोज़ी में बरकत नसीब फरमाए। उन मूंखे चयो त मुंहिंजे बाबे जे लाइ बि दुआ घुरो, बाबो जहान छॾियो आहे। अल्लाह कंदो हिन मुस्तफ़ा जे मीलाद जे सदके उबैदुल्लाह जे वालिद खे क़ब्र में भी राहत नसीब थी पवंदी इंशाअल्लाह ताला। अल्लाह पाक जा बानो। आखिर में मुंहिंजो तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ आहे, जे इजाज़त ॾियो त चवां। सभिनि कोन ॻाल्हायो, ॾुखी ॻाल्हि अथव ॾाढी, चई वञा बस चवां वही हो तो नमाज न छॾियो, पक्का सच्चा नमाज़ी थी पओ त जीअं मदीने वारो ॾिसे त मुंहिंजा उम्मती खुदा जे दरगाह में झुकनि था पिया, अल्लाह जे हुजूर में सजदा कनि था पिया। ऐं मुंहिंजो उम्मती मां जंहिं नमाज़ खे पंहिंजे अखियुनि जो ठार सॼो आहे उनखे मुंहिंजो उम्मती पकड़ियो वेठो आहे। अल्लाह सीशल तव्हांखे असांखे पक्को सच्चो नमाज़ी बनाए चओ आमीन। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असां सभिनी जी हाज़री क़बूल फरमा। आखिरी दुआ सलाम खां पोइ थींदी, पर हिकिड़ी मुख़्तसर दुआ घुरो था। या अल्लाह असां सभिनि जा बेड़ा पार फरमा, जेके आया सभिनी जी अचण कबूल फरमा। उबैदुल्लाह जे वालिद खे जन्नत में आला मकाम अता फरमा। या अल्लाह हुन जी अॼोकी कॉन्फ्रेंस कबूल फरमा पंहिंजे हुजूर में। हुन जेको खैर खैरात कयो आहे सो मौला पंहिंजे दरबार में मंजूर ऐं मक़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन